ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय बे भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त नव जोगेश्वरन जेको ज्ञान राजा जनक खे ॾिनो हो, सो ही ज्ञान देव ऋषि नारद वासुदेव जी खे ॾिनो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे बे अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवन था, हे राजा, जॾहिं इहो सॼो ज्ञान जोगेश्वरन राजा जनक खे ॿुधायो, तॾहिं राजा जनक उथी बीठो ऐं वरी दंडवत करे उन खां पुछियो, महाराज, जो माण्हू भागवत धर्म सां रही उन मूजिब सभु कर्म करे थो, तंहिंजो रूप कहिड़ो थिए थो, कहिड़नि लक्षणनि सां उन खे सुञाणी सघिजे थो। प्यारा भक्तों, इहो ॿुधी हरि नाम नाले 2 नंबर जोगेश्वर चयो, हे राजा, परम धर्म रखण वारो माण्हू कॾहिं रोए थो त कॾहिं खिले थो। उन जे खिलण जो सबबु इहो आहे त कंहिं वक़्तु ख़ुशि थी चवे थो त हे परमेश्वर, तव्हांजो निरंकार रूप कंहिंखे ॾिसण में नथो अचे, जंहिं करे तव्हां पंहिंजे भक्तनि ते दयाल थी सुरगुण अवतार धारण करियो था, जंहिंमें संसारी जीव तव्हांजो सुमरण ऐं ध्यानु करे मुक्त पदवी पाइनि था। ऐं वरी रोई हिन करे थो त हेॾी उमिरि परमेश्वर जी कथा ऐं जप खां सवाइ गुज़री वई। प्यारा भक्तों, नारायण जी जी भक्ति 3 क़िस्मनि जी चई वञे थी। पहिरियों नंबर उत्तम, ॿियो मध्यम, टियों निकृष्ट। उत्तम भगत जा ही लक्षण आहिनि त हू जड़ ऐं चेतन सभिनी जीवन में परमेश्वर जी शक्ति हिकु जहिड़ी सम्झी कंहिं सां बि दोस्ती या दुश्मनी नथो रखे। 8 ही पहर हरि चरणनि जे ध्यान ऐं सुमरण में लीन ऐं मगन रहे थो, ऐं जीअं को बेहोश माण्हू पंहिंजे बदन ऐं कपिड़नि जी ख़बर नथो रखी सघे, तीअं उत्तम भक्ति रखण वारो पंहिंजे बदन जी ख़बर नथो रखे, ख़ासि परमेश्वर जे ध्यान में मगन रहे थो ऐं परमेश्वर जे विराट स्वरूप में सभिनी जीवन खे हमेशा बराबरि ॾिसी हरि भक्तनि ऐं महात्माइनि सां प्रीत रखे थो, पाण ऐं ॿिए में को बि भेद नथो रखे, स्त्री पुत्र धन ऐं संसारी नातनि वग़ैरह सां संसारी सुखनि सां कुझु बि प्रीत नथो रखे, ऐं टिनी लोकनि जो राज सत्संग ऐं भक्तीअ जहिड़ो उत्तम नथो ॼाणे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, मध्यम भक्ति जा ही लक्षण आहिनि त हू साधन ऐं महात्माइनि सां प्रीत रखी बुरी संगत में नथो वेह ऐं कंहिं जो बि बुरो नथो घुरे, सभिनी संसारी जीवन ते दया रखे थो, पर ज्ञानी हुअण ते बि परमेश्वर जी शक्ति सभिनी जीवन में हिकु जहिड़ी नथो ॼाणे। टिया आहिनि निकृष्ट भक्त। निकृष्ट भक्त जा ही लक्षण आहिनि त उहो संसारी माया मोह में फासी कंहिं वक़्तु पूजा ऐं जप परमेश्वर जो बि करे थो,
जेसिताईं आदमीअ जो मन संसारी तृष्णा यानी के हवस खे नथो छॾे, तेसिताईं उन जो मन संसारी माया खां अलॻि नथो थिए। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो ॿियो अध्याय संपूर्ण थियो। अध्याय टियों। टिन जोगेश्वरनि जो राजा जनक खे ज्ञान उपदेश करणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा जनक टिनी क़िस्मनि जे भक्तनि जो हाल ॿुधी उन्हनि जोगेश्वरनि खां पुछियो त महाराज, माया परमेश्वर खां अलॻि आहे या न, या परमेश्वर में मिलियल आहे, सो कृपया वर्णन करियो। इहो ॿुधी अंतरकिशन नाले टे ॿाहिरि चयो त हे राजा, सभिनी जीवन जो पैदा थियणु ऐं मरणु परमेश्वर जी माया सां थिए थो ऐं उन माया खे हरीअ जी इच्छा सम्झणु घुरिजे। माया जा टे गुण आहिनि, हिकु सात्विक, ॿियो राजस ऐं टियों तामस, जिन मां उत्पत्ति, पालना ऐं नास्ती संसारी जीवन जी थिए थी। सभई जीव पंहिंजे कर्म मूजिबि फल पाइनि था। संसारी आदमी माया जे वस थी हमेशा काम, क्रोध, लोभ, मोह में फाथल रहे थो। परमेश्वर जो सुमरन ऐं ध्यानु नथो करे, जंहिं करे आवागवन खां छुटी भवसागर पार लंघे वञे। नारायण जी कृपा ऐं दया खां सवाइ को बि आदमी माया रूपी ॼार मां छुटी नथो सघे। जॾहिं आदि पुरुष भॻवान खे महाप्रलय हुअण खां पोइ वरी संसार रचण जी ख़्वाहिश थी थिए, तॾहिं हू माया ॾांहुं अखि खणी ॾिसे थो। तंहिं वक़्तु माया मां महातत्व पैदा थी अहिड़ी सख़्तु वर्खा थिए थी जो सवाइ पाणीअ जे ॿियो के बि ज़मीन ते नथो रहे। तंहिं करे ज्ञानी आदमीअ खे जगत जो पैदा ऐं नास हुअणु माया रूपी रांदीको सम्झी 8 ई पहर पंहिंजे भवसागर पार लंघण जी तजवीज़ करणु घुरिजे। हरिओम। इहो ॿुधी राजा जनक पुछियो त जॾहिं तव्हां माया खे परमेश्वर जी इच्छा ॿुधायो था, तॾहिं संसारी आदमी उन माया ॼार खां कीअं छुटी सघे थो? का तजवीज़ उन जी ॿुधायो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जे अध्याय 2 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।